जजन के सियासत करनी है तो पंहिंजी पार्टी चाहे मूंसां राब्तो कनि अदालत मां सियासत जी उम्मीद रखंदासीं त जमहूरियत ऐं अवाम खे नुक़सान थींदो। अदालतुनि जो निज़ाम दुरुस्त करणो आहे त आईनी अदालत क़ाइम करणी पवंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में वकीलनि खे ख़िताब चयाईं पाकिस्तान जी अवाम खे सियासत मां नुक़सान पहुतो आहे। आईनी अदालत जो मैंडेट आईनी मामलनि जी तशरीह हूंदो आहे। इफ्तिखार चौधरी जी अमल खे कॾहिं साकिब निसार त कॾहिं गुलज़ार अॻिते वठी हलियो। सिंध असेंबली 20 रुपयनि जे नोट तां मोहन जो दड़ो जी तस्वीर हटाइण ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करे वरितो। 20 रुपये जे नोट मां मोहन जो दड़ो जी तस्वीर हटाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। मोहन जो दड़ो सिंध जी क़दीम सक़ाफ़त आहे। ठहराव जे मतन मूजिबि ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कई आहे। का बि सक़ाफ़त मोहन जो दड़ो खां क़दीम न आहे। सरदार शाह चवे थो त असां पंहिंजी सुञाणप खे ख़तमु करे रहिया आहियूं। मोहन जो दड़ो जी तस्वीर 5000 जे नोट ते छापी वञे। पार्लियामानी कमेटी के इजलास में के इलेक्ट्रिक सीईओ ऐं मेंबरनि विच में ॾंद चक। पार्लियामानी कमेटी के इजलास में सीईओ के इलेक्ट्रिक मोनस अलवी पेश चयाईं जंहिंखे बि के इलेक्ट्रिक जो लाइसेंस रद्द करणो आहे त भली कनि। गुलाम कादिर चांडियो ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि जो केई जे सीईओ खां पुछाणो। संदो चवणु आहे त कराची वासियुनि सां केई वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। बैलेट बॉक्स खुलण खां पोइ फॉर्म 45 हुजे या 47 गैर अहम थी वेंदो आहे। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान जे सूबाई तक PB-14 ते ॿीहर ॻणप लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार ग़ुलाम रसूल जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नून लीग जे महमूद खान जी कामयाबी बरक़रार। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त चूंडुनि में अहम शाहिद वोट हूंदो आहे। वोट जे साम्हूं फॉर्म 45 जी का बि अहमियत न आहे। इल्ज़ाम लॻाइण बदिरां सबूत पेश कया वञनि। पाकिस्तानी क़ौमी तराने जी बेहुरमती वारे अमल ते अफ़गान सिफ़ारत खाने जी वज़ाहत खे सख़्ती सां रद्द करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त कंहिं बि मेज़बान मुल्क जे क़ौमी तराने जी बेहुरमती आलमी क़ानून जी भञगड़ी आहे। परॾेही सिफ़ारतकारनि सां मुलाक़ातुनि ऐं तक़रीबुनि में सॼाइण बाबति गाइडलाइंस हूंदियूं आहिनि। हुकूमती इदारनि ऐं सूबाई हुकूमतुनि खे गाइडलाइंस ते अमल करणु घुरिजे। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त अली अमीन गंडापुर खैबर पख्तूनख्वा न पर अफ़गानिस्तान जे कंहिं सूबे जो वज़ीर आला लॻे थो। हुकूमतूं ई ॿियनि हुकूमत सां ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। आईनी उहिदे ते वेठो आहियां। खैबर पख्तूनख्वा में आईन ख़िलाफ़ को बि कमु थियण न ॾींदुसि। मुल्क में ॻारगंद ऐं साज़िश वारी सियासत कंदड़नि खे किथे बि जलसो करण जी इजाज़त न मिलणु घुरिजे। खैबर पख्तूनख्वा हुकूमत आईनी तरमीमनि वारो बिल सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सूबाई काबीना जे इजलास में तरमीमनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जी मंज़ूरी। KP सरकार जो चवणु आहे त PTI खे मख़सूस सीटूं न मिलण सबबि पार्लियामेंट अणपूरी आहे। पार्लियामेंट में मेंबरनि जो अंग पूरो थियण खां अॻु आईन में तरमीम नथी करे सघिजे। PTI वारा आईनी तरमीमनि जी आड़ में NRO घुरी रहिया आहिनि। डील करे पंहिंजे पानी खे आज़ादु कराइण चाहिनि था। PTI बानी पंहिंजे हुकूमती दौर में मर्ज़ीअ मूजिबि कानून पास कराया ऐं बंदूक जे ज़ोर ते हुकूमत कई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम मेमूर चयो आहे त आईन में तरमीम करणु पार्लियामेंट जो इख्तियार आहे। नंबर पूरा न हुअण करे कुझु मसइला ज़रूर थिया। सियासी पार्टियुनि सां मुशावरत हलंदड़ आहे। नंबर पूरा करण बाद पार्लियामेंट में आईनी तरमीमी बिल पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद जे 3 तकनि ते इलेक्शन ट्रिब्यूनल जे तब्दीली वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलअदम करार। इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस तारिक जहांगीर जी जाइ ते रिटायर्ड जज शकूर प्राचा खे इलेक्शन ट्रिब्यूनल जो जज मुक़ररु करण वारो ऑर्डर बि कलअदम करार ॾेई छॾियो। शुएब शाहीन, अली बुखारी ऐं आमिर मुकुल जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो वियो।
नवाबशाह में बेरहम भाउ ॿिनि नौजवान भेनरुनि खे बिजली जो करंट हणी क़तल करे छॾियो। नवाबशाह शहर जे महाजर कॉलोनी में जवाबदार कामरान मंगनहार ऐं ॿिनि भेनरुनि 23 वरियनि जी अलीशा ऐं 35 वरियनि जी रज़िया मंगनहार खे घुटा ॾियण खां पोइ करंट हणी क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद में मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान खे डोड़ाए क़त्ल करे छॾियो। लतीफ़ाबाद जे 12 नंबर मार्केट भरिसां वाक़ियो पेश आयो। लाश अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जी सुञाणप न थी। इरसा एक्ट में तरमीम ऐं सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ डेमोक्रेटिक अलायंस जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा सखर, खैरपुर, नवाबशाह, सांघर, नुशरफरोज़, कंदकोट, ठट्टो, सिजावल, मिठी, टंडो मोहम्मद खान ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा गंबच, गरी खैरो, जोही, ठारूशाह, मेहर, सामारो, डहरकी, तंगवाणी, सकरन, कंडियारो, बाडर, सेठाजा, भान सईदाबाद में बि एहतिजाज कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरनि में SUP JUI, जेस्कम ऐं ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि जी वॾी अंग में शिरकत। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त हज़ारे साल खां वहंदड़ सिंधु दरिया ते को बि नओं केनाल या डैम क़बूल न कयो वेंदो।